अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में चाचा थी छा हसीना बेगम हाणे चाकर खान जी घरवारी मथा जुल्म कंदो। छा चाकर खान हाणे जाबिर खान के पंहिंजो दुश्मन समझंदो। छा जाबिर खान हाणे पंहिंजे सोट सिकू के मारे छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमेरी जा लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब कर सको मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे चाकर जी घरवारी मथां पाबंदी करे छॾींदो। उन खे चवंदो त जीअं मां तोखे चवां तूं ऊअं ई कर, अगरि जेकॾहिं तूं उहे न कंदे त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो ऐं पोइ तोखे मां हिन घर खां तड़े कढी छॾींदुसि। पोइ तोखे ख़बर ई न पवंदी त मूं तोखे छो ऐं छाजे करे कढियो। उनजे करे मां तोखे जीअं चवां तूं ऊअं ई कर। ऐं चाकर जी घरवारी चवंदो त हसीना बेगम मां हिते तुंहिंजा हुकुम ॿुधण न आयो, बसि मूंखे चाकर खान जीअं चवंदो मां ऊअं ई कंदुसि। बहरहाल मां तुंहिंजे चवण ते तुंहिंजा कुझु ॾींहं तुंहिंजा ॻाल्हियूं दिलि में रखंदुसि ऐं उन ॻाल्हियुनि मथां अमल बि कंदुसि कुझु ॾींहं। इन खां पोइ मुंहिंजो को बि ज़िम्मो न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे तमामु जल्दी जाबिर खान खे चवंदो त मां तोखे हाणे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। मूंखे छो जो हाणे ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दुश्मन तूं आहीं। बाबा साईं खे मारण वारो बि तूं आहीं ऐं मुंहिंजे भारावल खे ज़हर ॾियण वारो बि तूं आहीं। तोखां सवाइ ॿियो कोई बि न आहे। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे मूंखे हिसाब किताब ॾे, न त तोखां घटि न थींदी। जाबिर खान चवंदो त चाकर खान मां हर हिसाब तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। भले तव्हां मूं ऐं मुंहिंजे मथां इतबार कयो या न कयो, भले तव्हां जेको आहे मुंहिंजे ऐं सावल जे विच में ॻाल्हियूं करायो, पोइ जेका ॾोही निकिती त पोइ तव्हां उन खे सज़ा ॾिजो। चाकर खान चवंदो त हाणे ॻाल्हियुनि जो वक़्तु ख़तम थी चुको आहे, हाणे ॻाल्हियूं न आहिनि करणियूं, हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तोसां ॻाल्हाइणो आहे। तूं मूंखे हक़ीक़त ॿुधाईंदो या न। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो पंहिंजे सोट सिकू खे धमकाईंदो। उन खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में आहे त तूं जेको आहे इहो रिश्तो वापसि कर। अगरि जेकॾहिं तूं इहो रिश्तो वापसि न कयो, उहा असांजी ॻाल्हि न मञी, त पोइ असां तोखे अहिड़ो सबक़ सेखारींदासीं तूं यादि रखंदे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, बाक़ी पसंदि असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।